ना ना कुछ भी ना। मोटरसाइकिल भी बिकिया जी ना, मोटरसाइकिल भी बिकिया, हर शे भैया। वो मां नमाज़ पढ़ांसि फजर जी 5:05 थींदी आहे वरी जीअं मां नमाज़ पढ़ियांसि वरी मां हिते मोबाइल बि हथु रखी मथे सुम्ही पियुसि पर सुबुह साढे 7 में उथंदुसि जीअं उतां ॾिसां त माना हेॾा दर ॾाकण बंदि आहे मां खड़काए बीठुमि खड़काए नथो वरी मां मथे चाबी खणी आयुसि वरी ॿाहिरां जेको ॾाकण जो दर आहे ॾाकण जो दर ॿाहिरि जेको थो वञे ॿाहिरां खोले माना ॿाहिरां ई आहे मुंहिंजो माना दर लॉक माना खुलियल माना पिचल हो माना बंदि रहियो वरी अंदरि दाख़िल थियुमि अंदरि ॾिसां त मुंहिंजी हिते मां मोबाइल हिकिड़ी A5 माना 22,000 जी सही न इहो ॿियो ₹1,00,000 मुंहिंजो ₹1,20,000 ऐं तोलो सोन खणी आया आहिनि सभी न हे सामान ॾिसो था बिखरियल पिया उसला अथऊं तोड़ फका मुंहिंजा कागज़ बाग़ज़ उहे बि पिया मथां इन का पैसा न पिया हुजनि माना LCD बि लाथी अथऊं पर उहा न खणी आया आहिनि सही न हाणे मुंहिंजो माना ₹1,20,000 तोलो सोन ऐं 32,500 वारो जेको सेट मां वठो A5 उहो मां खणी आया आहिनि उहा मां केस दाख़िल करायो आहे थाणे ते वियो आहियां अलीगोड़ाबाद थाणो आहे कहिड़ो त लिखियो आहे मुंहिंजो मां उस्ताद आहियां पिरां बि PS असांजो मुतालबो आहे त असां इंसाफ़ ते मूंखे सामान मां इहो वापसि मिले है न पुलिस जो फ़र्ज़ु आहे सचाई ॾेखारे मूंखे वापसि